सबक़ पहिरियों सिंधी शहर जी टिमूर्ती शाह सचल ऐं सामी। इहो अजब में विझंदड़ सचे आहे त दुनिया जी लॻभॻि सभिनीनि भाषाउनि जे अदब जी शुरूआति शाइरीअ सां थी। इहा सचाई सिंधीअ सां बि लाॻू आहे। तव्हां 10हें दर्जे में सिंधी विषय जा पाठ पढ़िया हूंदा, जंहिं में अलॻि अलॻि कवियुनि जूं कविताऊं पिणु पढ़ियूं हूंदियूं। हाणे 12हें दर्जे में सिंधी विषय जूं जेके कविताऊं पढ़ी रहिया आहियो, कविता में कवीअ जी जज़्बात ऐं कल्पना समायल हूंदी आहे। हिन कविता में सिंधी शाइरीअ जे सोनहरी दौर जी झलक बि मिले थी, जंहिं में पहिरिएं सबक़ में हिननि अवाइली दौर जे टिमूर्ती शाइरनि शाह सचल सामी जी कविता पढ़ी रहिया आहियो। अचो असां अवाइली दौर जे 3 अहम कवियुनि जी शाइरीअ जो बयानु करियूं ऐं उन्हनि जे शाइरीअ जे ख़ासि खूबियुनि खे सम्झूं। त हाणे मक़सदु पढ़ूं। हिन सबक़ खे पढ़ण खां पोइ तव्हीं सिंधी शहर जी टिमूर्तीअ बाबति वर्णन करे सघंदा। ॿियो, आस्तिकता ऐं वक़्त जो क़दुरु करण जहिड़ा इंसानी गुण पेश करे सघंदा। टियों, बैत जे घोड़े टे जो अभ्यास करे व्याख्या करे सघंदा। शाइरीअ जे ॿियुनि सिफ़ुनि ऐं काफ़िए जे घोड़े टे जो तफ़ावत सम्झी सघंदा। पंजूं, दिव्य रतन मिसल अमूल्य मनुष्य देह ते रोशनी विझी सघंदा। 6, सतगुरु खां ज्ञान वठी ॿियाई छॾे विद्या एकता जी अहमियत खे पेश करे सघंदा। 7, तजनीस हरफ़ी अलंकारनि जो इस्तेमालु करे सघंदा। ऐं 8 आहे, टिमूर्ती शाइरनि जे भाषाई खूबियुनि जी ॼाण हासिल करे पेश करे सघंदा। त अचो त हाणे पहिरियों पाण शाह लतीफ़ जे विषय में ॼाण हासिल करूं। तव्हां शाह लतीफ़ खां वाक़ुफ़ु आहियो। परमात्मा जे जुदा जुदा नालनि हबीब, तबीब, ॾातार, बाझ कंदड़ वग़ैरह बाबति बैत पढ़ी चुका आहियो। हिन सबक़ में परमात्मा जे गुणनि जी वाखाण, जोगीअ लाइ हिदायतूं, बुछड़नि सां भुलायूं कंदड़ मञियो अथसि। गॾोगॾु वक़्त जो क़दुरु कंदे मंज़िल ॾांहुं विख वधाइण जी हिदायत आहे। छंद उहो ई बैत आहे। अलंकार संगीत वारी खूबी मौजूदु आहे। अचो हिन सबक़ खे ध्यान सां पढ़ूं। तव्हांजी मदद लाइ सबक़ में आयल ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना हाशिए में ॾिनी वई आहे। शाह जा बैत। पहिरियों बैत पढ़ूं था, जंहिंमें बुनियादी सबक़ में आहे। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठसि पन बोड़ पाताल में पहुण तारी तूं। जेकर अची मूं त मेरियाई मान लहा। चङनि सां चङायूं ईअं सभु को होई, तो जीअं करे न कोई बूछनि बुलायूं। से तो वेही विञाइया जे कतण संधा ॾींहुं, अर्ट ओॾी न थिए भोरी भूरे सींहुं। कंध खणंदीअ कीअं अङण अजीबनि जे। चौथों आहे, जे भाए जोगी थियां त तम छॾ तमाम ॻोल्हा जे ॻोल्हनि जी, तन जो थियूं ग़ुलाम। सब्र जी शमशीर सीं कर किने खे क़त्लेआम। त नागा तुंहिंजो नाम लिखिजे लाहूतियुनि में। जे भाए जोगी थियां त तम छॾ तमाम ॻोल्हा जे ॻोल्हनि जा, तन जो थियूं ग़ुलाम। सब्र जी शमशीर सीं कर कीने खे क़त्लेआम।
त नागा तुंहिंजो नाम लिखजे लाहौतियुनि में। हाणे हिन बैत में आयल जेका शब्द आहिनि उन्हनि जी माना। पहण मन पत्थर, मेरी आई मन बुराइयूं सां भरपूर, मान यानी इज्जत, लहा मन लभिया हासिल करिया, बूछन मन बूछड़न, ख़राब माण्हुनि जी ॻाल्हि पई थिए, कतण मन चरखे सां कपह, मां सूट ठाहिणो, सूट मन धागो ठाहिणो, अर्ट मन ऐट, ऐट मन चरखो, ओडी मन वेझी, सीअ मन साण, भाए मन चाही, तम मन ख्वाहिशूं, ॻोला मन नौकर, तन मन उन्हनि, शमशीर मन तलवार, किने मन अहंकार, लाहूती मन सच्चा संत। अचो त हाणे हिनखे सम्झूं। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठसि, पन बोडी पाताल में पहण तारी तूं, जेकर अची मूं त मेरी आई मान लहा। हिन बैत में शाह लतीफ़ परमात्मा जे करिश्माई साहिबीअ ते अजब खाईंदे चवे थो त साहिब तुंहिंजी साहिबी अजब आहे। तूं जेकी चाही करे सघी थो। वण जे पन जहिड़ी हल्की शइ खे बोड़े पाताल में मोकिली त कॾहिं वरी पत्थर बि पाणीअ में तरियो छॾी। जेकॾहिं तूं हिकु दफ़ो मूं वटि अची त मां बावजूद ऐबनि जे मान हासिल करे सघंदसि। असांजी हयातीअ में रोज़ानो अहिड़ियूं केतिरियूं सुख दुख जूं घटनाऊं थियनि थियूं जो अज़ ख़ुदि परमात्मा जे शक्तिअ आॾो झुकण लाइ मजबूर थी वेंदा आहियूं। इंसान जी बेवसी ज़ाहिर थी पवंदी आहे। पंहिंजे घर में आसपास घणाई मिसाल मिलंदा जे साबित कंदा त उहो ई अणथियणीअ खे मुमकिन करे थो। उहो ई अणथियणीअ खे मुमकिन करे थो। त हाणे टिप्पणी पढ़ियूं। परमात्मा बाबति पंहिंजी ॻाल्हि खोले सम्झाइण लाइ शाह पत्थर तारण ऐं पाताल में पन बोड़ण वारो सवलो मिसाल ॾिनो आहे, जंहिंसां ॻूढ़ो ज्ञान बि सवलियाई सां सम्झ में अची वञे। साहिब साहिबीअ में स जो दुहिराउ, पन पाताल पहण में प जो दुहिराउ तजनीस हर्फ़ीअ जो सुहिणो मिसाल आहे। ॾिठीसूं, तूं मूं साॻिए काफ़िए वारा अखर हुअण करे संगीत जी लई पैदा थिए थी। असीं पंहिंजे आस पास ॾिसंदासीं त इन सचाईअ जा घणाई मिसाल मिली वेंदा। अचो त हाणे ॿियो बैत वरी पढ़ूं। चङनि सां चङायूं ईअं सभु को होई, तो जीअं करे न कोई भूछन भलायूं। ॿिनि सिटुनि जे हिन बैत में शाह लतीफ़ चवे थो, सुठे सां सुठो हलण त दुनिया जो आम वहिंवार आहे, पर हे प्रभु, मां बूछड़ी बुराइयुनि सां भरियल आहियां। इन हूंदे बि तूं दया करे मूंसां चङायूं थो करी। मालिक तुंहिंजी महिमा अपरंपार आहे। इंसान जो सुभाउ सुठे सां सुठो ऐं बुरे सां बुरो हली जहिड़े सां तहिड़ो वारी ॻाल्हि खे सांभिया करणु आहे। सहण शक्ति ऐं माफ़ करण जी भावना बिल्कुलु कोन्हे। साण वेर दुश्मनी झगड़ा लड़ायूं आम तरह ॾिसंदा रहूं था, पर हिकु परमात्मा ई बुरायूं बख़्शे, दया करे चङायूं करे थो। उन जा हरदम शुकराना मञणु घुरिजनि। अचो त हाणे हिन बैत जी टिप्पणी पढ़ूं। चङनि चङायूं में च जो दुहिराउ, करे कोई में क जो दुहिराउ, ई जो कविता ई सूंह वधाए थो।
चङायूं भलायूं हम काफ़िया लफ़्ज़ हुअण करे संगीत जो असरु छॾनि था। हाणे सबक़ बाबति सुवाल। सही जवाब चूंडे ॾींघियुनि में लिखो। पहिरियों, पन ॿोड़ी पाताल में पहड़ तारी तूं में पहड़ लफ़्ज़ जी माना आहे अ पाइण, ब तलाउ, स पथर, द ॿेड़ी। ॿियो प्रश्न आहे, परमात्मा बुरनि सां भी करे थो। भलायूं, बुरायूं, सज़ायूं, द नर्क। इन्हनि मां ॾिसी करे ॿुधायो। अचो त हाणे टी बैत पढ़ूं वरी खां। से तो वेही विञाइया जे कतण संधा ॾींहं अल्ट ओडी न थिए भोरी भूरे सीअं कंध खणंदीअ कीअं अङण अजीबन जे। हिन बैत में शाह लतीफ़ सुस्ती निकमाई लापरवाही त्यागे कर्म करण जो उपदेश ॾिए थो। जुवानीअ में इंसान में कमु करण जी सघ ऐं फुर्ती हूंदी आहे, उन जो पूरो फ़ाइदो वठणु घुरिजे। ऐट अॻियां वेही सूट कते मालिक दर ते क़बूल पइजे, न त उन धणीअ आॾो कंधु कीअं खणी सघिबो, क़बूल कीअं पइबो। बुढ़ापे में शरीर मां सघ निकिरी वेंदी। हिते ऐट खे अलामत बणाए शाह साईं मालिक जे वेझो वञण ऐं उन खे पाइण जो उपदेश ॾिए थो। भोरीड़ो थी वेही न रहिजे, उधम कंदो रहिजे। त हाणे टिप्पणी पढ़ूं। तमामु ॻूढ़ो ज्ञान परमात्मा सां मिलण जी राह जहिड़े ॾुखिये रस्ते खे रवाज़ी ऐट ज़रिए सम्झाइणु फ़न जो सुहिणो मिसाल आहे। वेही विञाइया अल्ट ओडी भोरी भूरे कंध कीअं अङण अजीबन में व, अ, भ, क ऐं अ जो दुहिराउ तजनीस हर्फ़ीअ जो सुभाविक मिसाल आहे। तॾहिं कपिड़े जा कारखाना ऐं मीलूं कोन हुयूं। घर में सूट कते आॾाणे तां कपिड़ो ठहिराइबो हो। ज़माने जो एवज़ी बणिजी मिसाल पेश कयो अथसि। अचो त हाणे चौथी बैत वरी पढ़ूं। जे भाए जोगी थियां त तम छॾी तमाम, ॻोल्हा जे ॻोल्हनि जा तन जो थियूं ग़ुलाम। सब्र जी शमशीर सां कर कीने खे क़त्लेआम, त नांगा तुंहिंजो नाम लिखिजे लाहूतियुनि में। अॼु असीं जोगियुनि संतनि बाबति केतिरियूं आडंबर जूं सचायूं ॾिसूं था। हिन बैत पढ़ण खां पोइ लॻे थो शाह जे वक़्त में पिणु ढोंगी जोगी हूंदा। इन करे हिन बैत ज़रिए जोग जे ख़्वाहिशमंद खे हिदायत कई वई आहे त जेकॾहिं जोगी थियणु चाहीं त सभु तमन्नाऊं नास करे छॾ। जेके नौकरनि जा बि नौकर आहिनि उन्हनि जो ग़ुलाम बणिजी पओ, याने अहंकार ऐं ईगो जो त्याग करे छॾ। कीने खे क़त्ले आम करण लाइ सब्र रूपी तलवार जो सहारो वठि ऐं नांगा, तॾहिं तुंहिंजो नालो सचनि संतनि, लाहूतियुनि ऐं जोगियुनि में शुमार थी सघंदो। हाणे टिप्पणी पढ़ूं। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार इहे पंज ई इंसान जा वेरी आहिनि, पर सभ खां वधीक अहंकार ताक़तवर आहे। रावण जहिड़े वेदनि जे माहिर खे अहंकार एतिरो जकड़ियो जो सोन जी लंका पुट पोटा ॾोहिटा प्रजा जे हूंदे को ॾीओ ॿारण वारो कोन बचियो। इन करे रवाज़ी इंसान खे बि विकारनि ख़ासि करे अहंकार खां बचण जी हिदायत कई वई आहे। सो जोगीअ खे
त ख़ासि ख़बरदार रहणो आहे, नम्रता रखणी आहे। हर सिट में तजनीस हरफ़ीअ जा मिसाल आहिनि। तमाम, ग़ुलाम, क़त्लेआम, नाम हम काफ़िया लफ़्ज़ हुअण करे संगीत जो असरु छॾनि था। कन रस में मन रस अता कंदड़ बैत आहे। सवला ऐं निज लफ़्ज़ इस्तेमालु कयल आहिनि। कंध खणंदीअ कीअं अंगण अजीबनि जे वेही विञाइण इस्तिलाहनि जो सुहिणो इस्तेमालु कयल आहे। त हाणे सबक़ बाबति सवाल। हेठियनि लफ़्ज़नि जा जिद लिखो। जिद माना विरोधी शब्द। वेही, ॾींहुं, ओॾे, ग़ुलाम। सही जवाब चूंडे ॾींहुनि में लिखो। कहिड़ा ॾींहुं वेही विञाइण जी ॻाल्हि लतीफ़ चई आहे? अ. कमाइण, ब. कतण, स. जाॻण, ड. पढ़ण। टियों, किने खे क़त्लेआम करण लाइ शाह कहिड़ो हथियार ॿुधायो आहे? सबर जी शमशीर, बंदूक, बम गोलो जा छुरी। त हाणे हिन बैत मां तव्हीं छा सिखिया उन जी चर्चा कयूं। परमात्मा जी साहिबी अजीब आहे, जो पथरनि खे तारे पननि खे ॿोड़े थो। वक़्त जो क़दुरु कजे, शरीर में सग हूंदे ई उधम करे सघिजे थो, न त शर्मिंदो थी पछताइणो पवंदो। पोइ तमन्नाऊं त्यागणु, निम्रता रखणु ऐं अहंकार खे नास करण वारो ई जोगी बणिजे सघे थो। सिंधी कविता जी ख़ासि सीफ़ बैत क़दीम हूंदे बि नई भासे थी। बैत ॿिनि खां 5-6 सिटुनि जो थी सघे थो। हाणे लाइकीअ में वाधारो। जीअं भारत जे हिंदी साहित्य में विच वारे दौर खे साहित्य जो सोनहरी युग चयो वञे थो, तीअं सिंधी साहित्य में 18 सदीअ में सिंध में जिन अज़ीम लाहौती कवियुनि जी मिठड़ी वाणीअ जनता जे ततल हृदय ते थधो छंडो विझी आत्मज्ञान जी राह ॾेखारी, जिन जी वाणी असांजी रहबरी कंदे फ़ख्र जो बाइस बणी, साटी मूर्ति आहे शाह लतीफ़ सचल सरमस्तु ऐं सामी। उहो युग सिंधी साहित्य जो सोनहरी युग सॾिजे थो। शाह लतीफ़ 1699 खां 1752 ताईं, सचल सरमस्तु जो वक़्तु हो 1739 खां 1829 ताईं ऐं सामी 1743 खां 1850 ताईं। शाह अब्दुल लतीफ़। शाह अब्दुल लतीफ़ जे हबीब अल्लाह जो पुटु ऐं सूफ़ी शाइर शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो तड़पोटो हो। संदसि जनमु हैदराबाद सिंध में हाला हवेली ॻोठ में थियो हो। इहो ॻोठु हाणे भिट खां 9 कोह परे ॾठल सूरत में आहे। अलबत्त पोइ उते ठहिरायल मस्जिद अञा क़ाइमु आहे। बाक़ी संदसि दरगाह भिट शरीफ़ में आहे। खेसि भिटाई घोटु कोठियो वञे थो। हर जुमेरात दरगाह में सॼी राति शाह जा बैत ॻाया वेंदा आहिनि। वायूं ॻाइबियूं आहिनि। माण्हुनि जा हशाम अची गॾु थींदा आहिनि। सिंध में नंढे ॿार खे बि शाह साहिब जो कलाम बरज़बान यादि आहे।